सचो सतराम। पाण साहब संत सतराम धाम जिन प्यार भरी पवित्र भूमि ते शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहब जिन जे 110 साला वर्सी महोत्सव जे शुभ अवसर ते उन्हीं सच साईं जी रामत पाइण जे लाइ सनंदावन में आहियूं। सुहिणी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि उन्हीं सच्चे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे संवारे अचूं, पंहिंजी ज़िंदगी खे बणाए अचूं ऐं वर्सी जो मक़सदु बि हूंदो आहे त असां वरसजी अचूं, कुझु बणिजी अचूं। छाकाणि असां इंसान जेसि ताईं कुझु बणिबासीं न तेसि ताईं वरसंदासीं कीअं। तंहिंजे करे वरसण जे लाइ असांखे कुझु बणिजणो पवंदो आहे ऐं बणिजण जे लाइ पंहिंजो पाण खे बहितर या चङो बणाइणो पवंदो आहे। जेकॾहिं असां में चङाइयूं हूंदियूं त पोइ असां इज़त मान शान मालिक जी रहमत सुख समृद्धि खुशी खुशहाली सुकून शांति प्यार मोहब्बत घर परिवार जी बहितरी सभु कुझु पाए सघंदासीं। पर जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे न बणाए सघंदासीं त पोइ सभु चीज़ुनि खां रहिजी वेंदासीं। छाकाणि त ग़लति आदत ग़लति ई हूंदी ऐं इन करे मालिक असांखे अहिड़ो त बणायो आहे जो असां जीअं चाहियूं तीअं कयूं। असांजी मर्ज़ी आहे असां कुझु कयूं या न कयूं। असांजी मर्ज़ी आहे असां चङो कयूं या मंदो कयूं। असांजी मर्ज़ी आहे असां जेको ॾिसणु चाहियूं उहो ॾिसी सघूं। असांजी मर्ज़ी आहे असां जिते वञणु चाहियूं उते वञूं। असांजी मर्ज़ी आहे असां गुणनि खे ॾिसूं या अवगुणनि खे ॾिसूं। त कंहिं बि चीज़ खे असां ॾिसंदासीं त मालिक असांखे एतिरो त बणाए छॾियो आहे जो जीअं चाहियूं तीअं कयूं ऐं पोइ जहिड़ा असां हूंदासीं तहिड़ो ई असां करे सघंदासीं। पोइ जहिड़ो कंदासीं तहिड़ो ई फल मिलंदो। इन करे असांखे सेखारियो वेंदो आहे त जॾहिं मालिक जी दरबार में ईंदा आहियूं त हिकु हिकु अंग पंहिंजी शाहिदी ॾींदो आहे। यानी शाहिदी ॾींदो आहे त इन जो मक़सदु आहे करण वारा असां उहे चवंदा त इन कयो, ईअं न चवंदा त असां कयोसीं। छाकाणि त उन खां असां करायोसीं। इन करे जॾहिं बि असां उन सच्चे साईं जी दामन में ईंदा आहियूं, दर्शन कंदा आहियूं, साम्हूं बीहंदा आहियूं या नेम कंदा आहियूं त असांजा केतिरा ई गुण ऐं चङाइयूं उजागर थींदियूं आहिनि। असां ॾिसंदा आहियूं जॾहिं सच्चे साईं जे साम्हूं अचूं असांजा हथ जुड़ी पवंदा आहिनि, अखियूं दर्शन करे बंदि थींदियूं आहिनि ऐं कंध झुकी पवंदो आहे। उनजो मक़सदु हूंदो आहे त जेके अखियूं बंदि थींदियूं आहिनि त असां चवंदा आहियूं हाणे जेको मालिक खे ॾिठोसीं इन जो दर्शन उनजी आसीस
उनजा गुण, उनजूं तपस्याऊं, उनजूं बहतरियूं, उनजी रहमत, उनजी हलत, उनजी रहत, उनजी सोच, उनजा बहितर करम, उहो सुभाउ सभु हिकु हंधि झुकंदो आहे। असां पंहिंजे अंदर में दाख़िल करणो ऐं असां जूं अखियूं इन्ही करे बंदि करणा थींदियूं आहिनि त जीअं असांखे पतो आहे असां पंहिंजी अखियुनि सां छा छा कंदा आहियूं। असां पंहिंजी अखियुनि खे किथे किथे इस्तेमालु कराईंदा आहियूं। असां कॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसूं। असां हिकु ॾींहं में जेको अखियुनि जो इस्तेमालु कयोसीं उहो केतिरी चङाइनि में कयोसीं, केतिरी ख़राबियुनि में कयोसीं। केतिरो चङो ॾिसण में कयोसीं, केतिरो मंदो ॾिसण में कयोसीं। छाकाणि अखियूं असांजूं मेन शक्तिशाली हूंदियूं आहिनि। अखियूं जेको कुझु ॾेखारींदियूं आहिनि त पोइ असां तहिड़ा पाण थी वेंदा आहियूं। इन्ही करे मंदर में अचण खां बाद दर्शन करे अखियूं बंदि कयूं वेंदियूं आहिनि ऐं बंदि करण जो मक़सदु हूंदो आहे त हाणे बसि मूंखे मालिक खे ई ॾिसणो आहे, उन्ही खे ई अंदर में विहारणो आहे। ॿाहिरि घणो कुझु ॾिठोसीं, हाणे मालिक अंदर में अचे। उहो मालिक, उहो सचो साईं अंदर में इन्ही करे अचे जीअं मूं में कोई अवगुण बाक़ी न रहे, कोई दुर्गुण बाक़ी न रहे। छाकाणि त असां अखियुनि सां हमेशह ॿाहिरि ॾिसंदा आहियूं, पर हिते असां चाहींदा आहियूं त हाणे मालिक अहिड़ो ॾेखारे जेको वरी एतिरो चङो हुजे जो ॿियो कुझु उनजी अॻियां लॻे ई न। पोइ जॾहिं असां उन सचे साईं जे द्वार ते अचूं असां ॾिसंदासीं त असां आयासीं उनजे दर्शन जे लाइ, उनजे सदगुणनि जे लाइ, उनजी रहमतुनि जे लाइ। पोइ जेकॾहिं उनखे विहारे करे असां अॻिते वधंदासीं त पोइ वधंदा ई हलंदासीं। पर जेकॾहिं असां जूं खुलियल अखियूं आहिनि ऐं पोइ असां आहियूं दर्शन करण जे लाइ, पर ॾिसंदासीं हेॾे होॾे, कोई चङी चीज़ ॾिसण ईंदी, कोई मंदी चीज़ ॾिसण ईंदी, कोई बहितर चीज़ ॾिसण ईंदी, कोई ख़राब चीज़ ॾिसण ईंदी। कंहिंखे कुझु ॾिसंदासीं त हिकदमि असांजो ख़्यालु ऐं ध्यानु उन तरफ़ हलियो वेंदो ऐं पोइ असां हिकदमि मालिक खां भुलिजी करे उन्ही तरफ़ ध्यानु ॾींदा आहियूं, उन्ही तरफ़ असांजो ख़्यालु हलियो वेंदो आहे। पोइ जिते ध्यानु वेंदो उहो ई कुझु पाईंदासीं। इन्ही करे आमतौर असांखे कॾहिं कॾहिं मंदरनि खां शिकायत हूंदी आहे त मंदर में उहो माहौल न रहियो आहे। हक़ीक़त में माहौल रहियो आहे, पर असांजे ॾिसण जो अंदाज़ न रहियो आहे। जीअं हिकिड़ो शख़्स संत ॾे आयो ऐं अची करे चयो त मां सदाई ईंदो रहंदो आहियां, सो हाणे मूंखे इजाज़त ॾे त अॻिते मूं हाणे कॾहिं कॾहिं अचां पियो या न अचां पियो। संत पुछियो छा थियो? चई साईं उहो माहौल बि कोन्हे, सभु कुझु त कोई कचहरी वारो वेठो आहे, कोई कार ॾिसण वारो वेंदो आहे, कोई कीअं वेंदो आहे, हाणे उहो मन न लॻंदो। तॾहिं संत चयोसि ठीकु आहे, तोखे छुटी आहे, सिर्फ़ु सुभाणे अचिजांइ, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। मूं चयो ठीकु आहे। सुभाणे के आयो, उहो रोज़ परिक्रमा ॾींदो त संत उनखे खीर जो हिकिड़ो कटोरो ॾिनो ऐं चयो भई परिक्रमा ॾे, हीउ भरियल कटोरो आहे, पर हुनजो फुड़ो बि हारजणु न खपे, तूं सिर्फ़ु परिक्रमा ॾेई अचु। ऐं हीउ ॾाढे ध्यान सां ख़्याल सां खीर खे बचाईंदे
जे फुड़ो बि न हारजे, पूरो कचरो भरियल परिक्रमा ॾेई आयो ऐं अची करे संत खे ॾिनो। संत कोई फुड़ो? चयोसीं बिल्कुलु न किरियो। चए ठीकु आहे, ॾाढो सुठो। जंहिं महिल तूं परिक्रमा ॾिनी पए उन वक़्तु हिते छा छा थियो पए, सभु छा पिया कनि? मुंहिंजो ख़्यालु त खीर में मूंखे कहिड़ी ख़बर पई छा पियो करे, मूंखे ॼाण ई पियो या तो गुज़रां पियो हुनजो ई पतो कोन्हे कीअं आहे। मुंहिंजो सॼो साह खीर में, मुंहिंजी नज़र उन ते। तॾहिं संत मुस्कुराए वियुसि। जॾहिं नज़र उन मालिक ते हूंदी त पोइ कुझु ॾिसण में न ईंदो, पोइ चङाई मंदाई ॾिसण में न ईंदी, सिर्फ़ु मालिक ॾिसण में ईंदो। असां जॾहिं उनजे द्वार ते ईंदा आहियूं त पोइ सिर्फ़ु उनखे ॾिसण ईंदा आहियूं, ॿियनि खे ॾिसण न ईंदा आहियूं। असां जॾहिं उनजे द्वार ते ईंदा आहियूं त सिर्फ़ु उन सां ॻाल्हाइण, उन सां ई मिलण ईंदा आहियूं, कंहिं ॿिए सां मिलण न ईंदा आहियूं। जॾहिं असां ॿियनि सां ॻाल्हाईंदासीं, ॿियनि सां मिलंदासीं त पोइ सभु कुझु उबतो थींदो। तंहिंजे करे हक़ीक़त में मंदर में फेरो न आयो आहे, दृष्टि में फेरो अची वियो। असां अखियूं खोले मालिक खे छॾे करे ॿियनि खे ॾिसणु शुरू कयो ऐं हुन आसीस वधी। सो हक़ीक़त में असां जंहिं मक़सद सां आयासीं त उन खां मथे वरी कंहिंखे बि न सम्झो भई सभु कुझु उहो ई आहे। ऐं पोइ जॾहिं असांजी नज़र उन ते हूंदी ऐं अखियूं बंदि करे उनखे अंदर में विहारींदासीं, अखियूं बंदि करण जो मक़सदु आहे कि असांखे बंदि अखियुनि में एतिरो कुझु ॾेखारींदो जेको वरी खुलियल अखियुनि सां न ॾिसी सघिबो आहे। खुलियल अखियुनि सां आमतौर असांजूं अखियूं भेटी कंदियूं रहंदियूं आहिनि। मंदर में बि ॾिसंदा आहियूं असांजी अखियुनि छा ॾिठो, मालिक खे केतिरो दफ़ा ॾिठो, कंहिं ॿिए पासे केतिरो ॾिठो, ऐं कंहिं चङी चीज़ खे ॾिसी करे असांजो ध्यानु हिकदमि उन तरफ़ हलियो वियो, यानी मालिक खे ई चङो ॿियो कुझु लॻो, या जंहिंखे असां मालिक ईश्वर सम्झी करे आयासीं उहो चङो लॻो, या वरी कंहिंखे ग़लति कंदो ॾिसी करे असांजो अंदरि एतिरो हलचल थी त या मालिक खे ॾिठोसीं या उन हलचल में पूरा थी वियासीं। तंहिंजे करे असां पंहिंजी अखियुनि खे सभ खां बहितरीन करे लॻूं ऐं पोइ जेको अखियूं ॾिसंदियूं ऐं अखियूं पंहिंजो कमु कंदियूं आहिनि, पर असांखे ॾिसणो इहो आहे त असां पंहिंजी अखियुनि सां 24 कलाक में ॾिठोसीं छा। इन करे चवंदा आहिनि जहिड़ी दृष्टि तहिड़ी सृष्टि। भई जहिड़ी असांजी नज़र हूंदी संसार असांखे तहिड़ो ॾिसण में ईंदो। पर हक़ीक़त में दृष्टि चङी या मंदी असां उन ते नथा ॻाल्हायूं। असुल ॻाल्हि आहे असां ते हुनजो असरु कहिड़ो आहे, असां कीअं आहियूं, असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो आहे। छाकाणि त अखियूं पंहिंजो कमु कंदियूं आहिनि। असां ॾिसंदा आहियूं, असां वेठा हूंदा आहियूं, जेकॾहिं असांजो ध्यानु न हूंदो आहे त पोइ असां बेफ़िक्रा वेठा हूंदा आहियूं, मंदर में वेठा ईंदा आहियूं, कंहिं ॿी जॻह ते वेठा आहियूं, कुझु कोन हूंदो आहे। कोई दोस्त हुजे, कोई दुश्मन हुजे, अची करे असांजे पोइ तां वेही रहे या पासे खां वेही रहे, असांखे पतो कोन्हे पवंदो। असां बिल्कुलु नॉर्मल वेठा हूंदा आहियूं चङे नमूने, पर अचानक उन नज़र पइजी वञे, अखियूं पंहिंजो कमु करे ॾेखारींदियूं। जेकॾहिं दोस्त हूंदो असां तहिड़ा थी वेंदासीं जहिड़ो असांखे खिन ॾेखारे। जेकॾहिं दुश्मन हूंदो हूअं असांखे यादि ई न हूंदो, पर अंदरि में एतिरी घृणा, एतिरी निफ़रत, एतिरो ॿियो कुझु हलंदो रहंदो जो बेचैन थी वेंदासीं। हाणे उहो त अॻु में बि हुयो, जेसि ताईं असां न ॾिठोसीं एसि ताईं सभु कुझु नॉर्मल हो, पर जीअं ई ॾिठोसीं सभु कुझु ॿियो थी वियो। तंहिंजे करे अखियूं पंहिंजो कमु कंदियूं आहिनि। ऐं पोइ जॾहिं असां पंहिंजे वस अखियुनि खे न ॾिसंदा रखंदा आहियूं त पोइ असांखे अखियूं पंहिंजे वस करे विझंदियूं आहिनि। ऐं पोइ आमतौर असां जेके बि इंसान आहियूं उहे एतिरो
चङो कोन ॾिसंदा आहियूं जेतिरो मंदो ॾिसंदा आहियूं। तंहिंजे करे असांखे हर रोज़ पंहिंजी अखियुनि खे ॾिसणु खपे। अॼु सॼे ॾींहं में असां छा ॾिठोसीं, छा उनमें असांजो दिमाग़ ख़राबु थियो, असां में अवगुणनि जो वास थियो, असांजो टेंशन वधियो, असांखे ग़लति ॻाल्हियूं ज़हन में आयूं, या घणो वक़्तु असांखे चङायूं ज़हन में आयूं, मालिक जी रहमत ज़हन में आई, कुझु ॿियो ज़हन में आयो। असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो पवंदो। इन करे अखियूं असांजूं आहिनि नंढड़ियूं, पर कमु सभिनी खां वॾो कनि थियूं, ऐं सॼो असर बि अखियुनि ते हूंदो आहे। इन करे चयो वेंदो आहे, हिकिड़ी कहाणी हूंदी आहे, या हिकिड़ी जोक हूंदा, कुझु न चओ। हिकिड़ो शख़्स बाग खां क्रॉस पे थियो त हिकिड़ो वणु हूंदो, ख़ूबसूरत फल लॻल हो। अखियुनि ॾिठो, अखियुनि में थियो मां इहे फल खणां, पर अखियूं पचे त न सघंदियूं। जो पैगाम दिमाग़ ते पहुतो। दिमाग़ एकदमि ॿावनि खे चयो, इहो कमु तव्हां करे सघो था। ॿावनि चयो, करे त असां सघूं था, पर मथे पहुचे केरु? चए पेरनि खां कमु वठो। पेर मथे चढ़िया, ॿावनि पचियो, दिमाग़ चाहियो, अखियुनि ॾिठो ऐं फल पचे करे शींहुं ई आयो। एतिरे में बाग जो मालिक या माली अची वियो ऐं फल पचण ते इन ते डंडा वरसाइण शुरू कई। त बाबा चयो, मुंहिंजो कहिड़ो ॾोह, इहे त जंघा मथे चढ़ियूं, जंघनि ते बि ॾंडिया पिया, पेरनि ते बि पिया, ॿावनि ते बि पिया। बाबा चयो, मूंखे त दिमाग़ चयो, जॾहिं दिमाग़ ते बि सोचो लॻो त पोइ मालिक जी नज़र पई अखियुनि ते, उन मुंहिंजा ॻोढ़ा ॻरी रहिया। तुंहिंजी हिनखे मां कुझु चयो ई न आहे। तुंहिंजो धक किथे बि लॻे, पर हक़ीक़त में सॼो कसूर त मुंहिंजो रहियो। इन करे ॻोढ़ा थी ॻारिया त सॼो कयो करतारो मुंहिंजो आहे, ऐं इन करे दर्द मूंखे थी रहियो आहे। ॾंडिया किथे बि वञनि, पर हली मूं ते रहिया आहे। सो हक़ीक़त में कुझु बि हुजे दुख सुख, रोईंदियूं अखियूं आहिनि, छाकाणि त उन्हनि खां ई शुरूआति थींदी आहे। उहे असांजी सभ खां ताक़तवर इंद्रिय आहे। तंहिंजे करे पंहिंजी अखियुनि खे मालिक जे दर्शन खां बाद बंदि कयो वेंदो आहे, ऐं बंदि करण जो मक़सदु हूंदो आहे त बसि मां हाणे मालिक खे ॾिसां जेको मालिक ॾेखारे। ऐं जॾहिं मालिक ॾेखारींदो आहे त पोइ उहो संसार को घणो कुझु मथे ॾेखारींदो आहे। एतिरो खुलियल अखियूं न ॾिसी सघंदियूं आहिनि जेतिरो हू बंदि अखियुनि में ॾेखारींदो आहे। एसि ताईं जो उन मालिक खे अची करे बीहारे छॾींदो आहे। जो शहंशाह सतगुरु साईं सत रामदास साहिब जो मिसाल आहे। हिकु शख़्स हुनजी दामन में आहे ऐं अची करे चयो, मां चाहींदो घणो कुझु आहे, पर कॾहिं मोह, कॾहिं माया, कॾहिं चाहत, कॾहिं कुझु करे न सघंदो आहे। तॾहिं साईं चयुसि त पोइ छा ॾिसणु चाहे थो? चयो, बसि अहिड़ो कुझु ॾिसणु चाहियां थो जो सभु खां बहितर हुजे, पर कॾहिं कोई, कॾहिं मोह, कॾहिं कुझु आड़े थो अची वञे। तॾहिं साईं ॾे ऐं वेही करे साईं नेम में वेठा हुनखे गॾु विहारियऊं। जीअं हुनखे पोयां विहारियऊं, हुनखे पंहिंजो अनुभव थियणु लॻो सच साईं जी रहमत सां। जीअं साईं जन हथ रखियो, उहो एतिरो ॾिसे पियो त जेका मां दुनिया ख़ूबसूरत ॾिठी आहे, उहो त हुनखां कई गुना वधीक ख़ूबसूरत आहे। हर चहिरो एतिरो ख़ूबसूरत आहे, प्रकाश, रोशनी, प्यार, चङाई,
बिल्डिंग जवाहरात अलाए छा छा आहे जो ॾिसंदो ॾिसंदो वधंदो हलियो ऐं जॾहिं अखि खुली तॾहिं साईं जन खे चई सी जेको मां उते ॾिठो उनजे अॻियां भई संसार कुझु बि कोन्हे जेको मां हिते अड़ियल आहियां उनमें कुझु बि न आहे तॾहिं साईं जन चयईसि पोइ इहो कुझु पाइणु चाहे थो चए हा बसि इन खां सवाइ हाणे मां रही बि न सघंदुमि उहो एतिरो ख़ूबसूरत माहौल आहे बसि मूं खां सवाइ हाणे नथो रही सघां तॾहिं साईं जन चयुसि ठीकु आहे इन जे लाइ तूं 10 महीना नाम सिमरन जाप कर ऐं बसि तुंहिंजो ध्यानु उन पासे हुजे हू आशीर्वाद वठी हलियो ऐं पोइ जॾहिं करण खां बाद वापसि आयो त साईं जन खे चयईं तव्हां आशीर्वाद एतिरी करे छॾी रहमत एतिरी बख़्शे छॾी जो जेको मूं ॾिठो उहो त ठीकु पर अॻिते जॾहिं तव्हांखे ॾिठुमि त पोइ वठी करे उन मालिक उन ईश्वर ते पहुचायो सो हक़ीक़त में उनजे ॾिसण खां बाद वरी जेको ॾिठो उहो बि कुझु न आहे इन करे बाक़ी कुझु रहियो ई न आहे जो बाक़ी कुझु ॾिसां सो हक़ीक़त में असां उन सच्चे साईं जे द्वार ते इन करे ईंदा आहियूं त असां जूं अखियूं उहे ॾिसनि जेको वरी ॾिसण खां बाद वरी कुझु नज़र ई न ॾिसण खां बाद बाक़ी कुझु रहे ई न असांखे अखियूं मिलियूं आहिनि इन करे त जॾहिं उन ऊचाइनि खे पहुचूं ऐं इन करे ई असां जॾहिं सच्चे साईं जे साम्हूं ईंदा आहियूं त पहिरियों दर्शन थींदो आहे यानी उन मालिक खे ॾिसूं ऐं उनखे ॾिसण खां बाद वरी पंहिंजो अखियूं बंदि कंदा आहियूं बसि हाणे इहो ई हुजे ऐं इहो ई हुजे कंधु झुकंदो आहे त माना इहो ई अंदरि में हुजे ऐं पोइ जॾहिं मालिक खे अंदरि में विहारींदा आहियूं त पोइ बाक़ी कुझु बचंदो ई न आहे ऐं असां घणो अॻिते वधी करे निकिरंदा आहियूं ऐं इहा ई असांजो ख़ूबसूरत जीवन जो अंदाज़ हूंदो आहे पर जेकॾहिं उनखे न संभालियोसीं त पोइ वरी अखियूं अहिड़ो कंदियूं आहिनि जी सभु कुझु उल्टो थी वेंदो सो असांखे मालिक पंहिंजी दावनि में विहारियो आहे पंहिंजी शादियुनि में आया आहियूं त वरी हाणे असां पंहिंजो पाण खे तहिड़ो बणाए करे अॻिते वधूं छा जंहिं प्यार भरी घड़ियुनि में उन सच्चे साईं जे 110 साल वर्सी उत्सव जे शुभ अवसर ते जेको पाण सभु गॾु थिया आहियूं उहो मौक़ो उन मालिक खे ॾिसण जो मौक़ो आहे पंहिंजो पाण खे वधाइण जो मौक़ो आहे पंहिंजो पाण खे वरसजाइण जो मौक़ो आहे पंहिंजो पाण खे ऊंचो खणण जो मौक़ो आहे ऐं उनजी शुरूआत अॼु असां अखियुनि सां कंदासीं ऐं पंहिंजी अखियूं नेण विछाए करे उन सच्चे साईं जी रहमत खे पाईंदासीं सो जिन प्यार भरे अवसर ते उन सच्चे सतगुरु दर उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई मुंहिंजो नाम ध्यानु सिमरन ऐं उन्ही जे ई ध्यान खे पंहिंजो ध्यानु बणायूं ऐं पंहिंजे जीवन खे उन ऊचाइनि ताईं रसायूं स्वाद जी शुभ घड़ियुनि में इन प्यार भरे उत्सव ते मोहबत भरे मेले ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं सचो सतराम सचो सतराम सचो सतराम।